छा त चई त खान बहादुर खान खां मां तलाक वठी अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में मां अवां सभिनी आयल मुअज़्ज़ीन मोहतरमीन ऐं मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाइर, जेके मुंहिंजा अदड़ियूं, मुंहिंजा जेके बि मामा चाचा ऐं जेके बि इन वीडियो ते न्यू पुराणा सभु दोस्तनि खे मूं पारां अस्सलाम वालेकुम भली कार चवां थो, वेलकम कयां थो। भली किरिया जी किरिया सदाईं ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि उहे दोस्त, उहे पहिरीं प्यारा जेके दोस्त मुंहिंजो हीउ वीडियो ॾिसंदा आहिनि ऐं मुंहिंजे वीडियो खे लाइक कमेंट कंदा आहिनि ऐं मूं उन चीज़ खे इज़त ॾींदा आहिनि ऐं मूं सां जेको उन्हनि जो साथ आहे, उन्हनि जेका सपोर्ट आहे, उन्हनि जी जेके महिरबानियूं आहिनि, निहायत एहसानमंद आहियां मां उन्हनि दोस्तनि जो, उन पीरे प्यारनि जो। जन दोस्तनि सब्सक्राइब कयो आहे ऐं हींअर जेकर को दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहे त हुन दोस्त खे मां गुज़ारिश कंदुसि त जल्दी में दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करण खां पोइ बेल वाल बटन खे बि दॿाए छॾ त जीअं मुंहिंजी अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उन जो नोटिफिकेशन अव्हां जे सोणे मोबाइल में अचे ऐं अव्हां खे मिले बहितरीन अपडेट। जीअं असीं हींअर ॻाल्हि कंदासीं सोप सीरियल जी। सोप सीरियल वेरनि जी वस्ती जेका इंशाअल्लाह अज़ीम हिन सूमर ते आनियर थियण वारी आहे ऐं तमामु हिकिड़ी बहितरीन सोप सीरियल जेका अव्हांखे हितां ॾिसण वटां मिलंदी, जंहिंमें जेका अदाकार शामिल कया विया आहिनि, जंहिंमें बहितरीन अदाकार आहिनि ऐं उन्हनि बाबति मां अव्हांखे उन्हनि जा नाला बि ज़रूरु शेयर कंदो हलंदुसि ऐं उनखां अलावा मां दोस्तनि खे इहो गुज़ारिश कंदो हलंदुसि, जेके बि दोस्त जितां जा बि आहिनि, जहिड़े बि शहर सां उन्हनि जो वास्तो आहे, जहिड़े बि ॻोठ सां उन्हनि जो वास्तो आहे, तालुकात आहे, उनखां खे इहा गुज़ारिश आहे उन्हनि दोस्तनि खे त पंहिंजो कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं कमेंट बॉक्स में लिखो पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे ॻोठ जो नालो लिखो ऐं शामिल कयो उन्हनि पंहिंजनि दोस्तनि खे, जेके उहे दोस्त अव्हां खां विछड़ी विया आहिनि, जन दोस्तनि सां अव्हां जी मुलाक़ातूं कोन थियूं आहिनि। उन्हनि दोस्तनि ताईं मां अव्हां जो पैगाम रसाई कंदुसि ऐं अव्हां जो पैगाम उन्हनि ताईं पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदुसि। जेको बि हाल अहवाल हुजे अव्हां पंहिंजो कमेंट में लिखो ऐं नाले सां लिखी चङी तरह कमेंट कयो ऐं जेको आहे मां अव्हां जो उहो पैगाम मुंहिंजे दोस्तनि ते पहुचाईंदो। त देरि न कयो, हींअर कमेंट बॉक्स में पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे ॻोठ जो नालो, पंहिंजे पीढ़ी पैरनि जो नालो लिखी कमेंट कयो। तो दोस्तों, हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कयो। अव्हां दोस्तनि जी जेका सपोर्ट आहे, अव्हां दोस्तनि जी जेका प्यार आहे, उहा मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त आहे। त देरि न कयो दोस्तों, हींअर जेका मां अव्हां दोस्तनि खे अपडेट पहुचाइण वारो आहियां ऐं किथां अंदरूनी ख़बर लॻी आहे त जेका सोप सीरियल वेरनि जी वस्ती उहा अनक़रीब रमज़ान शरीफ़ जे पहिरें सूमर ते, जी रमज़ान शरीफ़ जे पहिरें सूमर ते जेका उहा पहिरीं किस्त आनियर थींदी ऐं तमामु बहितरीन किस्त उहा ॾिसण वटां ईंदी, जेका तमामु हिकिड़ो एक्शन ड्रामो आहे, जेको आउटडोर ॿारड़ी जो लुक ऐं ॿियनि ड्रामनि खां मुख़्तलिफ़ हीउ ड्रामो आहे। हिन जी कहाणी इजाज़ अली सुमरो साहब लिखी आहे ऐं जा डायरेक्टर आहिनि साईं ख़ालिद हुसैन शाह साहब, तमामु बहितरीन जा डायरेक्टर आहिनि ऐं जेका हिन जी जेका रिकॉर्डिंग आहे, जंहिंमें शामिल अदाकार जेके आहिनि हाजन तीवणो ऐं हुनखां अलावा रिमशा शहज़ादी, सोनू मिर्ज़ा
ऐं नसरीन नाज़ ऐं हुन खां अलावा साईं असद कुरैशी साहब बि इन में शामिलु आहिनि ऐं हुन खां अलावा इरफ़ान शेख बि इन में शामिलु आहे ऐं साईं खे चवां अहमद अली शेख साहब बि इन में शामिलु आहिनि जंहिंजो वास्तो जेके ज़ेर ज़िंदगी में कमाल ख़ान जो किरदारु कयो बहितरीनु ऐं हुन खां अलावा जेको आहे DSP जे कैरेक्टर में जेको हींअर अचे पियो फ़हीम याया भुट्टो ख़ैरपुर साहब जो वास्तो ऐं उहो अदाकार फ़हीम याया भुट्टो जेको मूसा ख़ान जो फर्ज़ंद आहे ऐं पाण डायरेक्टर बि आहिनि राइटर बि आहिनि तमामु बहितरीनु एक्टर आहिनि फ़हीम याया भुट्टो हिन में DSP जो कैरेक्टर कनि था पिया ऐं ज़फ़र जिस्कानी साहब बि हिन में शामिलु आहिनि तमामु बहितरीनु अदाकार ज़फ़र जिस्कानी साहब बि हिन में शामिलु आहिनि ऐं हुन खां अलावा मां अव्हांखे दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त इसरार लगारी साहब बि हिन में आहिनि मीर सईद सोबदार बि हिन में शामिलु आहे ऐं तमामु हिकिड़ी बहितरीनु सोप सीरियल साबित थींदी इनशाअल्लाह अव्हांखे ॾिसण वटां मिलंदी ऐं हिन जी पहिरीं क़िस्त जेका मूंखे अंदरूनी ज़रियनि मूजिबि जेका मूंखे ख़बर मिली आहे त उहा हिन रमज़ान शरीफ़ जे पहिरें सूमर ते 7:05 ते नशर थींदी इनशाअल्लाह अज़ीम ऐं ॾिसण न विसारींदा हिन क़िस्त खे मिस बि न कंदा तमामु बहितरीनु ई क़िस्त अव्हांखे ॾिसण वटां मिलंदी ऐं जेके बि हिन में अदाकार जिन जिन दोस्तनि में कमु कनि था पिया ऐं उन्हनि जे बारे में बि अव्हांखे ज़रूरु कमेंट करिणो पवंदो ऐं अनक़रीब हिन में जेको आहे साईं निसार शाह बि शामिलु थियण वारो आहे ऐं थी वेंदो ऐं हुन खां अलावा ॿिया बि ड्रामा काफ़ी जेके केटियनि ते अचनि था पिया हर हिकु जहिड़ा ऐं हुन खां अलावा ॿियो हिकु ड्रामो आहे पाप नगरी जंहिंजी रिकॉर्डिंग जैकमाबाद में हले पई इनशाअल्लाह उहे बि केटीएम जो ड्रामो आहे पर सिंध TV ते जेके ड्रामा हलंदड़ आहिनि जंहिंजो रिकॉर्डिंग आहिनि उहे साईं ख़ालिद शाह जी आहे ऐं ॿियो साईं चिराग शाह जी आहे ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ी जेका अॻ में हिकिड़ी सीरियल हले थी जेका शाम जो 6 बजे हलंदी आहे सिज किरण जे नाले सां तमामु बहितरीनु उहा बि सीरियल आहे पर जेका हीअ सोप सीरियल आहे वेरनि जी वस्ती तमामु बहितरीनु साबित थींदी ऐं सभिनि जा रिकॉर्ड तोड़ींदी ऐं अव्हां दोस्तनि खे हिते ॾिसण वटां मिलंदी त दोस्तनि जी वॾी महिरबानी हीअ आहे अॼु जी जेका अपडेट जेका मां अव्हां दोस्तनि ताईं पहुचाई आहे मां उमेदु कयां थो त मुंहिंजी हीअ अपडेट अव्हां दोस्तनि खे तमामु घणी वणी हूंदी ऐं वणी बि आहे ऐं अव्हां दोस्तनि खे मां वरी बि गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजी हिन वीडियो खे लाइक कमेंट्स ऐं जेको आख़िर ताईं वॉच ज़रूरु कंदा करो ऐं जेके दोस्त हींअर न्यू आहिनि त उन्हनि दोस्तनि खे बि वरी बि इहा गुज़ारिश कयां थो पियो त जल्दी में दोस्तो मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठो सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजी अचण वारी न्यू वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां जे सुहिणे मोबाइल में अची वञे ऐं अव्हांखे मिले बहितरीनु अपडेट सोप सीरियल वेरनि जी वस्ती जेका अव्हांखे अनक़रीब अव्हां जे मोबाइलनि में अची वेंदी ऐं जेके दोस्त हींअर मुंहिंजे वीडियो खे ॾिसनि था पिया उन्हनि दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कयां थो पियो त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कयो तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो इहा ई मुंहिंजी अव्हां दोस्तनि जे लाइ दुआ हूंदी आहे छो त जेका अव्हां दोस्त जेका मूंखे इज़त बख़्शी आहे उहे क़ाबिल इज़त आहे ऐं क़ाबिल एतिराम आहे मां अव्हां जी एतिराम कयां थो अव्हां दोस्तनि जो ऐं जेके दोस्त हींअर मूंखे का बि दोस्त कमेंट करणु छॾे विया आहिनि ऐं ख़बर न हले छो उन्हनि जी कहिड़ी नाराज़गी आहे ऐं जिन दोस्तनि कमेंट करणु छॾे विया आहिनि उन दोस्तनि खे मां इहा गुज़ारिश कयां थो पियो त ॿीहर मुंहिंजे चैनल ते अचो ऐं मुंहिंजे वीडियो खे वॉच कंदा कयो ऐं जेका अव्हां जो सहकार अव्हां जो जेको साथ आहे मां अव्हां दोस्तनि जा नाला बि खणां थो पियो जीअं असगर अली थेबो साहबु असगर ऐं शर ख़ान सोलंकी साहबु आहे ऐं ॿिया अकबर अली जतोई साहबु आहिनि ऐं अब्दुल हाई संदरानी साहबु ख़ैबर खां आहिनि ऐं मटियारी का बि दोस्त आहे ख़ालिद हुसैन भाउ ऐं हुनखे अलावा माजिद अली भाउ नवाब शाह का बि आहे ॿियो अॼु असांजो दौड़ बांधिका आहे जी हा एजाज़ मला साहबु हुनजी वॾी महिरबानी ऐं ॿियो वॾो असांजो आहे सुईअ खां
जीअं सुईअ खां असांजो अदो आहे नादर अली शर साहिबु, हुनजी बि वॾी महिरबानी। ऐं उन खां अलावा असांजो ॿियो हिकिड़ो दोस्त आहे ऐं पंहिंजे ओबावड़े शहर खां फिदा हुसैन रिंद साहिबु, उनजी वॾियूं महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजे, आबाद हुजे, हमेशह गुलनि जी टेकंदो टिणंदो रहे। ऐं असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त बि आहे जंहिंजो तालुक़ु आहे रतो देरो खां। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। दोस्तो, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में मां अवां सभिनी आयल मुअज़्ज़ीन मोहतरमीन ऐं मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाइर, जेके मुंहिंजा अदड़ियूं, मुंहिंजा जेके बि मामा चाचा ऐं जेके बि इन वीडियो ते न्यू पुराणा सभु दोस्तनि खे मूं पारां अस्सलाम वालेकुम भलीकार चवां थो, वेलकम कयां थो। भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि उहे दोस्त, उहे पहिरीं प्यारा जेके दोस्त मुंहिंजो हीउ वीडियो ॾिसंदा आहिनि ऐं मुंहिंजे वीडियो खे लाइक कमेंट कंदा आहिनि ऐं मूं उन चीज़ खे इज़त ॾींदा आहिनि। ऐं मूं सां जेको उन्हनि जो साथ आहे, उन्हनि जेका सपोर्ट आहे, उन्हनि जी जेकी महिरबानियूं आहिनि, निहायत एहसानमंद आहियां मां उन्हनि दोस्तनि जो, उन पीरे प्यारनि जो। जन दोस्तनि सब्सक्राइब कयो आहे। ऐं हर जेकॾहिं को दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहे त हुन दोस्त खे मां गुज़ारिश कंदुसि त जल्दी में दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करण खां पोइ बेल वाल बटन खे बि दॿाए छॾ त जीअं मुंहिंजी अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उन जो नोटिफिकेशन अव्हां जे सोणे मोबाइल में अचे ऐं अव्हां खे मिले बहितरीन अपडेट। जीअं असीं हींअर ॻाल्हि कंदासीं सोप सीरियल जी। सोप सीरियल वेरनि जी वस्ती जेका इंशाअल्लाह अज़ीम हिन सूमर ते आनियर थियण वारी आहे ऐं तमामु हिकिड़ी बहितरीन सोप सीरियल जेका अव्हांखे हितां ॾिसण वटां मिलंदी, जंहिंमें जेका अदाकार शामिल कया विया आहिनि, जंहिंमें बहितरीन अदाकार आहिनि ऐं उन्हनि बाबति मां अव्हांखे उन्हनि जा नाला बि ज़रूरु शेयर कंदो हलंदुसि। ऐं उन खां अलावा मां दोस्तनि खे इहो गुज़ारिश कंदो हलंदुसि, जेके बि दोस्त जितां जा बि आहिनि, जहिड़े बि शहर सां उन्हनि जो वास्तो आहे, जहिड़े बि ॻोठ सां उन्हनि जो वास्तो आहे, तालुकात आहे, उनखां खे इहा गुज़ारिश आहे उन्हनि दोस्तनि खे त पंहिंजो कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं कमेंट बॉक्स में लिखो पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे ॻोठ जो नालो लिखो ऐं शामिल कयो उन्हनि पंहिंजनि दोस्तनि खे, जेके उहे दोस्त अव्हां खां विछड़ी विया आहिनि, जन दोस्तनि सां अव्हां जी मुलाक़ातूं कोन थियूं आहिनि। उन्हनि दोस्तनि ताईं मां अव्हां जो पैगाम रसाई कंदुसि, अव्हां जो पैगाम उन्हनि ताईं पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदुसि। जेको बि हाल अहवाल हुजे अव्हां पंहिंजो कमेंट में लिखो ऐं नाले सां लिखी चङी तरह कमेंट कयो ऐं जेको आहे मां अव्हां जो उहो पैगाम मुंहिंजे दोस्तनि ते पहुचाईंदो। त देरि न कयो, हींअर जो हींअर कमेंट बॉक्स में पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे ॻोठ जो नालो, पंहिंजे पहिरीं पेरनि जो नालो
लिखी कमेंट कयो। तो दोस्तों हिन वीडियो के आख़िर ताईं वॉच कयो। अवां दोस्तनि जी जेका सपोर्ट आहे, अवां दोस्तनि जी जेका प्यार आहे, उहो मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त आहे। त देरि न कयो दोस्तों, हींअर जेका मां अवां दोस्तनि खे अपडेट पहुचाइण वारो आहियां ऐं किथां अंदरूनी ख़बर लॻी आहे त जेका सोप सीरियल वेरनि जी वस्ती उहा अनक़रीब रमज़ान शरीफ़ जे पहिरें सूमर ते, जी हाँ, रमज़ान शरीफ़ जे पहिरें सूमर ते जेका उहा पहिरीं किस्त आन एयर थींदी ऐं तमामु बहितरीनु किस्त उहा ॾिसण वटां ईंदी, जेका तमामु हिकिड़ो एक्शन ड्रामो आहे जेको आउटडोर ॿारड़ी जो लुक ऐं ॿियनि ड्रामनि खां मुख़्तलिफ़ हीउ ड्रामो आहे। हिन जी कहाणी इजाज़ अली सुमरो साहब लिखी आहे ऐं जा डायरेक्टर आहिनि साईं ख़ालिद हुसैन शाह साहब, तमामु बहितरीनु जा डायरेक्टर आहिनि। ऐं जेका हिन जी जेका रिकॉर्डिंग आहे जंहिंमें हिन में शामिलु अदाकार जेके आहिनि हाजन तीवणो ऐं हुन खां अलावा रिमशा शहज़ादी, सोनू मिर्ज़ा ऐं नसरीन नाज़ ऐं हुन खां अलावा साईं असद कुरैशी साहब बि हिन में शामिलु आहिनि ऐं हुन खां अलावा इरफ़ान शेख भी इन में शामिल आहे ऐं साईं खे चवां अहमद अली शेख साहब भी इन में शामिल आहिनि, जंहिंजो वास्तो जेके ज़ेर ज़िंदगी में कमाल खान जो किरदारु कयो बहितरीनु। ऐं हुन खां अलावा जेको आहे DSP जे कैरेक्टर में जेको हींअर अचे पियो फ़हीम याया भुट्टो, ख़ैरपुर साहब जो वास्तो उहो अदाकार फ़हीम याया भुट्टो जेको मूसा खान जो फर्ज़ंद आहे ऐं पान डायरेक्टर भी आहिनि, राइटर भी आहिनि, तमामु बहितरीनु एक्टर आहिनि। फ़हीम याया भुट्टो हिन में DSP जो कैरेक्टर कनि था पिया ऐं ज़फ़र जिस्कानी साहब भी हिन में शामिल आहिनि, तमामु बहितरीनु अदाकार ज़फ़र जिस्कानी साहब भी हिन में शामिल आहिनि। ऐं हुन खां अलावा मां अव्हांखे दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त इसरार लगारी साहब भी हिन में आहिनि, मीर सईद सोबदार भी हिन में शामिल आहे ऐं तमामु हिकिड़ी बहितरीनु सोप सीरियल साबित थींदी इंशाअल्लाह, अव्हांखे ॾिसण वटां मिलंदी। ऐं हिन जी पहिरीं किस्त जेका मूंखे अंदरूनी ज़रियनि मूजिबि जेका मूंखे ख़बर मिली आहे त उहा हिन रमज़ान शरीफ़ जे पहिरें सूमर ते 7:05 ते नशर थींदी इंशाअल्लाह अज़ीम। ऐं ॾिसण न विसारींदा, हिन किस्त खे मिस बि न कंदा, तमामु बहितरीनु ही किस्त अव्हांखे ॾिसण वटां मिलंदी। ऐं जेके बि हिन में अदाकार जिन जिन दोस्तनि में कमु कनि था पिया ऐं उन्हनि जे बारे में बि अव्हांखे ज़रूरु कमेंट करिणो पवंदो। ऐं अनक़रीब हिन में जेको आहे साईं निसार शाह बि शामिलु थियण वारो आहे ऐं थी वेंदो। ऐं हुन खां अलावा ॿिया बि ड्रामा काफ़ी जेके KTN ते अचनि था पिया हर हिकु जहिड़ा। ऐं हुन खां अलावा ॿियो हिकु ड्रामो आहे पाप नगरी, जंहिंजी रिकॉर्डिंग जैकमाबाद में हले पई इंशाअल्लाह, उहे बि KTN जो ड्रामो आहे, पर सिंध TV ते जेके ड्रामा हलंदड़ आहिनि जंहिंजो रिकॉर्डिंग आहिनि उहे साईं ख़ालिद शाह जी आहे ऐं ॿियो साईं चिराज शाह जी आहे। ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ी जेका अॻ में हिकिड़ी सीरियल हले थी जेका शाम जो 6 बजे हलंदी आहे सिज किरण जे नाले सां, ऐं तमामु बहितरीनु उहा बि सीरियल आहे। पर जेका ही सोप सीरियल आहे वेरनि जी वस्ती तमामु बहितरीनु साबित थींदी ऐं सभिनि जा रिकॉर्ड तोड़ींदी ही ऐं अव्हां दोस्तनि खे हिते ॾिसण वटां मिलंदी। त दोस्तनि जी वॾी महिरबानी हीअ आहे अॼु जी जेका अपडेट जेका मां अव्हां दोस्तनि ताईं पहुचाई आहे। मां उमेदु कयां थो त मुंहिंजी ही अपडेट अव्हां दोस्तनि खे तमामु घणी वणी हूंदी ऐं वणी बि आहे। ऐं अव्हां दोस्तनि खे मां वरी बि गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजी हिन वीडियो खे लाइक कमेंट्स ऐं जेको आख़िर ताईं वॉच ज़रूरु कंदा करो। ऐं जेके दोस्त हींअर न्यू आहिनि त उन्हनि दोस्तनि खे बि वरी बि इहा गुज़ारिश कयां थो पियो त जल्दी में दोस्तो मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजी अचण वारी न्यू वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां जे सुहिणे मोबाइल में अची वञे ऐं अव्हांखे मिले बहितरीनु अपडेट सोप सीरियल वेरनि जी वस्ती जेका अव्हांखे अनक़रीब अव्हां जे मोबाइलनि में अची वेंदी। ऐं जेके दोस्त हींअर मुंहिंजे
वीडियो खे ॾिसनि था पिया उन्हनि दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कयां थो पियो त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कयो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। इहा ई मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ दुआ हूंदी आहे, छो त जेका अवां दोस्त जेका मूंखे इज़त बख़्शी आहे उहे क़ाबिल इज़त आहे ऐं क़ाबिल एतिराम आहे। मां अवां जी एतिराम कयां थो अवां दोस्तनि जो। ऐं जेके दोस्त हींअर मूंखे का बि दोस्त कमेंट करणु छॾे विया आहिनि ऐं ख़बर न आहे छो उन्हनि जी कहिड़ी नाराज़गी आहे, ऐं जन जन दोस्तनि कमेंट करणु छॾे विया आहिनि उन दोस्तनि खे मां इहा गुज़ारिश कयां थो पियो त ॿीहर मुंहिंजे चैनल ते अचो ऐं मुंहिंजे वीडियो खे वॉच कंदा कयो। ऐं जेका अवां जो सहकार, अवां जो जेको साथ आहे, मां अवां दोस्तनि जा नाला बि खणां थो पियो, जीअं असगर अली थेबो साहिबु, असगर ऐं शर ख़ान सोलंकी साहिबु आहे, ऐं ॿिया अकबर अली जतोई साहिबु आहिनि, ऐं अब्दुल हाई संदरानी साहिबु ख़ैबर खां आहिनि, ऐं मटियारी का बि दोस्त आहे, ख़ालिद हुसैन भाउ, ऐं उनखे अलावा माजिद अली भाउ नवाब शाह का बि आहे। ॿियो असांजो दौड़ बांधिका आहे, जी हा, एजाज़ मला साहिबु, उनजी वॾी महिरबानी। ऐं ॿियो असांजो आहे सुईअ खां, जी हा, सुईअ खां असांजो अदो आहे नादर अली शर साहिबु, हुनजी बि वॾी महिरबानी। ऐं उनखां अलावा असांजो ॿियो हिकिड़ो दोस्त आहे पंहिंजे ओबावड़े शहर खां फिदा हुसैन रिंद साहिबु, उनजी वॾियूं महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजे, आबाद हुजे, हमेशह गुलनि जी टेकंदो टणंदो रहे। ऐं असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त बि आहे जंहिंजो तालुक़ु आहे रतो देरो खां। ऐं सकरत खां आहिनि अब्दुल हलीम सुमरो साहिबु, ऐं उनजी वॾियूं महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजे, आबाद हुजे। त ईअं दोस्तो अगरि अवां पंहिंजो नालो ॿुधणु चाहियो था वीडियो में ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर करणु चाहियो था त देरि न कयो, हींअर जो हींअर वीडियो जे कमेंट्स बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे ॻोठ जो ऐं पंहिंजे पहिरीं प्यारनि जा नाला लिखो ऐं थी वञो असांजे हिन प्रोग्राम में शामिलु ऐं ॿुधो ऐं एंजॉय कयो पंहिंजा नाला। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो, जानी जुदा न फिदा। हमेशह मां अवां दोस्तनि खां इहे ई दुआयूं घुरंदो आहियां ऐं वेरी नेक्स्ट वीडियो ताईं अवां मूंखे ॾींदा इजाज़त ऐं चवंदो आहियां जुदा न फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद। पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखो, पंहिंजे बचड़नि खे आला खां आलिया तालीम ॾियारो ऐं पंहिंजे बचड़नि खे सुठी तरबियत ॾियो ऐं पंहिंजे बचड़नि खे आवारा गर्दीअ खां बचाए रखो ऐं पंहिंजो वॾड़नि जो बि ख़्यालु कंदा करो। पंहिंजे जेके अव्हां खां वॾा आहिनि उनजो इज़त एतिराम कंदा कयो ऐं नंढड़नि ते बि शफ़क़त जो प्यार भरियो हथु रखंदा करो। ऐं इहा ई मुंहिंजी हिकिड़ी नंढी कोशिशि हूंदी आहे त मन को दोस्त मुंहिंजो हिकिड़े बि मैसेज ते कंहिं बि दोस्त अमल करे वरितो त मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी। इहो आहे मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ हिकिड़ो पैगाम ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा करो। पाकिस्तान ज़िंदाबाद, जीअ लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी मारवाड़ा ऐं सिंध में रहंदड़ तमामु सारी ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ जेके बि दोस्तनि सदाईं आबाद हुजनि, ख़ुशि हुजनि, हमेशह गुलनि जी टेकंदा टणंदा रहनि। पाकिस्तान ज़िंदाबाद, जीअ लतीफ़। अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखंदा।